الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وآتوا اليتامى أموالهم ولا تتبدلوا الخبيث بالطيب ولا تأكلوا أموالهم إلى أموالكم إنه كان حوبا كبيرا. صدق الله مولانا العظيم. اللہ تبارک و تعالی متی آیت سگوریہ میں تخلیق انسانیت ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व ताला रिश्तेदारीअ खे पाण में क़ाइमु करण जो हुकुम फरमायो हो। ऐं इन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व ताला यतीमनि जे हक़नि जे बाबति बयानु फरमायो आहे। ऐं पोयूं 10 आयतूं इन्हनि जे अहकामनि जे मुताबिक़ आहिनि, यतीमनि जे अहकामनि जे मुताबिक़ आहिनि। जीअं त अहले अरब औरतुनि जे हक़ तलफ़ीअ जे कढ हुया, यानी औरतुनि खे पंहिंजी विरासत मां हिसो न ॾींदा हुआ। अहिड़े ई तरीक़े सां यतीमनि जे माल खे बि हड़प कंदा हुआ। तंहिं ते अल्लाह तबारक व ताला हुकुम फरमायो त ऐं यतीमनि खे सदन माल ॾियो। वातुल यतामा, यतामा यतीम जो जमा आहे। यतीम चइबो आहे अलॻि थियण वारो। साहिब रूहुल मानी फरमाइनि था त इस्तिलाह में ऐं ज़बान जे हिसाब सां यतीम उनखे चयो वेंदो आहे जंहिंजो पीउ गुज़ारे वियो हुजे ऐं हू सने बुलूगत ते न पहुतो हुजे त उहो यतीम चयो वेंदो आहे। जॾहिं सने बुलूगत यानी बालिग़ थियो, हाणे हू यतीम जे फ़हरिस्त मां निकिरी वियो, हाणे हू यतीम न कोठराए। जीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, ला यत्म बाद इहतिलाम, ऐं ॿी जॻह ते अचे थो ला यत्म बाद बुलूगिन औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। साईं जन जे हदीस शरीफ जो मफ़हूम आहे, फरमाइनि था त बालिग़ थियण खां पोइ यतीमी न थी रहे। यानी अल्लाह तबारक व ताला यतीमनि जो हक़ हिन आयत सगोरी में बयानु फरमायो आहे त यतीमनि खे सदन माल ॾियो। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त जॾहिं सने बुलूगत नहीं थी, यानी नओं बालिग़ थियो, त पोइ ही जेको आहे सो यतीमनि जे फ़हरिस्त में अचे थो। छो त अल्लाह साईं फरमाए थो वआतुल यतामा, ऐं यतीमनि खे सदन माल ॾियो। ऐं अॻिते आयत में ईंदो हत्ता इज़ा बलगुन निकाह, यानी इहे जेकॾहिं यतीम निकाह जे लाइक़ु थिया त इन्हनि खे पंहिंजो माल मोटाइजो। यानी जेके इब्तिदाई जवानी आहे, इब्तिदाई जवानीअ में ई इहे यतीमनि जे फ़हरिस्त में आहिनि, पोइ निकिरी था वञनि। बर सूरत यतीम उनखे ई चयो वेंदो आहे जेको सने बुलूगत ते न पहुचे ऐं उनजो पीउ वफ़ात करे वञे। बाक़ी ॿियनि क़िस्मनि यानी हैवानात में, पखियुनि में यतीम वरी उनखे चयो वेंदो आहे जंहिंजी माउ फोत थी वञे। बर सूरत अल्लाह तबारक व ताला यतीमनि जो जेको हक़ आहे उनखे अदायगीअ जो तमामु ताक़ीद सां ज़िक्र फरमायो आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे त अना वकाफिलुल यतीम का हातैन औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े जेको यतीमनि जी परवरिश कंदड़ हूंदो, मां ऐं उन जो मिसाल हीअं आहे जीअं अशद आंगुर ऐं विची आंगुर केतिरो पाण में क़रीब आहिनि। यतीम जी परवरिश कंदड़ ऐं मां एतिरो क़रीब हूंदासीं। अहिड़े तरीक़े सां हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु जो कंहिं जंग में शहीद थी विया त उन जे माल ते उन जे भाउ जी कब्ज़ो कयो, त पोइ उन जी जेका यतीम औलाद हुई उन जे निकाह ऐं उन जे गुज़र सफ़र जो मामिलो ऐं उन जे हवाले सां उन्हनि खे पेचीदगी थी पई। तंहिं ते अॻिते आयत सगोरी ईंदी जंहिंमें उन्हनि जो तज़किरो आहे यूसीकुमुल्लाहु फी औलादिकुम, उन जे शान में उन जे हवाले सां उहा आयत सगोरी नाज़िल थी। बर सूरत यतीमनि जे हवाले सां तमामु घणो अल्लाह ताईं ताक़ीद कयो आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे आति कुल्ल ज़ी हक़्क़िन हक़्क़ा औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। साईं जन फरमायो त हक़दार खे पंहिंजो हक़ अदा कयो, हक़दार खे पंहिंजो हक़ अदा कयो। यानी जेकी कुझु बि आहे, जेको बि तव्हांजी मातहत आहे, यानी जेकॾहिं को ज़मींदार जी मातहत आहे या को फैक्ट्री जे मातहत आहे या जेको आहे सो को दुकान ते को बीठल आहे, जेको उनजो हक़ आहे उन जे हक़दार खे उनजो हक़ अदा कयो।
अहिड़े तरीक़े सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हक़दार खे हक़ अदा करण जी बि ईअं सम्झो तलक़ीन बयानु फरमाई आहे। ऐं उन सां गॾोगॾु यतीमनि जो जेको हक़ अदायगी आहे उन जो बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताक़ीद सां हुकुम फरमायो आहे। ऐं अलाह साईं अॻिते फरमाए थो वला ततबद्दलुल ख़बीज़ बित्तय्यिब, यानी ऐं सुठीअ शइ खे बुछड़ीअ शइ सां न मिटायो। यानी जेको तव्हांखे यतीम जो माल अमानत तौर तव्हांखे ॾिनो वियो त तव्हां उनखे पंहिंजे माल सां ख़िल्त मिल्त न कयो। ऐं अॻिते अलाह साईं फरमाए थो ऐं उन्हनि यतीमनि जो माल पंहिंजनि मालनि सां गॾे न खाओ। यानी उन्हनि जे माल खे ईअं चओ त असां उन्हनि खे जेको आहे सो नफ़ो ॾियूं, यतीमनि जो माल तव्हां गॾु पंहिंजे वापार में हयो ऐं तव्हांजी सोच इहा आहे त तव्हां उन्हनि खे जीअं फ़ाइदो ॾियो त इहो वधीक सवाबु आहे। ऐं बाक़ी तव्हांजी जेकॾहिं नियत इहा आहे त जीअं इन जो माल इन जो पंहिंजो असां हड़प कयूं ऐं इन जो माल खे असां ख़िल्त मिल्त करे पंहिंजे माल सां गॾु इन जे माल खे हड़प करे वञूं त इहो ईअं सम्झो त सरी गुनाह आहे ऐं ईअं सम्झो त हराम आहे। छो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त कंहिं मुस्लमान जो माल उनजे रज़ा ख़ुशी खां सवाइ कंहिं मुस्लमान जे मथां हलाल न आहे। यानी धोखे सां या कंहिं जेको आहे सो नाजाइज़ तरीक़े सां हराम तरीक़े सां जेकॾहिं कंहिं इंसान जो कंहिं इंसान माल खाधो त इहो ईअं सम्झो त इन हराम खाधो। तंहिंजे करे अलाह तबारक व तआला फरमाए थो त इन्हनि यतीमनि जो माल पंहिंजनि मालनि सां गॾे न खाओ। अलाह साईं फरमाए थो त छो त उहो वॾो ॾोह आहे, हू बि चइबो आहे वॾे गुनाह खे। यानी अलाह साईं फरमाए थो इहो तमामु वॾो गुनाह अथव, इन खां बचो। दुआ आहे अलाह साईं खां, अलाह साईं तव्हां असांखे क़ुरान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।